हिन कलाम लाइ ख़ासि फरमाइश मामू अब्दुल वहाब फुल पोटो नसीराबाद खां ऐं सईद जमाली सऊदी अरब जिद्दा खां, वज़ीर ख़ान पंवर अब्दुल मजीद थहीम, वलीदाद पंवर एजाज़ जतोई, काफ़ी दोस्त जेके असांजा पर्सदार आहिनि सभिनि दोस्तनि जी फरमाइश आहे। ऐं हीउ ख़ासि गीत असां लिखियो आहे इमरान ख़ान जी शान में, जहिड़ो हाल दिलन ते राज करे थो है, दिलन ते राज करे थो मुर्शिद, हाज़ुर उन ले जाना सो इमरान खाना, हा हाज़ुर जिह ले जाना सो इमरान खाना, दिलन ते राज करे थो, दिलन ते राज करे थो मुर्शिद, हाज़ुर जिह ले जाना सो इमरान खाना, थी कैदी कैद कटे थो, न सिर ॾियण खंडजे थो, थी कैदी कैद कटे थो, न सिर ॾियण खंडजे थो, हा दिल जो दलेर जवाना सो इमरान खाना, वाह जो जोधो जवाना सो इमरान खाना, दिलन ते राज करे थो, दिलन ते राज करे थो मुर्शिद, हाज़ुर जिह ले जाना सो इमरान खाना, ज़िद्दतां को न लहे थो, गार गुलामी समझे थो, ज़िद्दतां को न लहे थो, गार गुलामी समझे थो, पको हुन जो ईमाना सो इमरान खाना, दिलन ते राज करे थो, दिलन ते राज करे थो मुर्शिद, हाज़ुर जिह ले जाना सो इमरान खाना, तारिक मुल्क जा वेरी गॾु थिया ॾई फेरी, तारिक मुल्क जा वेरी गॾु थिया ॾई फेरी, पर मथे हुन जो शाना सो इमरान खाना, दिलन ते राज करे थो, दिलन ते राज करे थो मुर्शिद, हाज़ुर जिह ले जाना सो इमरान खाना।